मिट्टीअ जे थांवनि में खाधो पचाइण जो तरीक़ो क़दीमी आहे। लखें साल अॻु इंसान शुरूआती दौर में मिट्टीअ खे पंहिंजे हथनि सां मुख़्तलिफ़ सूरतूं ॾेई थांव ठाहे उन्हनि खे इस्तेमाल में आंदो हो ऐं अॼु ताईं उहे थांव ठाहिया ऐं इस्तेमाल कया वेंदा आहिनि। जदीद धातुनि जे अचण जे करे मिट्टीअ जे थांवनि जो इस्तेमाल न हुअण बराबरि वञी बचियो आहे, पर पोइ बि केतिरियुनि ई जायुनि ते अञा ताईं मिट्टीअ जा थांव इस्तेमाल कया वञनि था। मिट्टी जे थांवनि में खाधो पचाइण ऐं खाइण जा सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि, जिन खे ॾिसिजे त सभिनी खे मिट्टीअ जे थांवनि में ई खाधो पचाइण ऐं खाइण घुरिजे। मिट्टी कुदरती अल्कलाइन हूंदी आहे जेका खाधनि मां तेज़ाबियत खे ख़तम करे थी, जंहिंसां असांजे जिस्म जी pH लेवल बहितर रहंदी आहे ऐं खाधो तकिड़े हज़म थी वञे थो। मिट्टी जे थांवनि में खाधो पचाइण सां खाधे में कुदरती मिनरल्स, मैग्नीशियम, कैल्शियम, आयरन, फास्फोरस, सल्फर वग़ैरह शामिल थी वेंदा आहिनि, जेके असांजी सिहत लाइ कंहिं खज़ाने खां घटि नाहिनि। मिट्टी जे थांवनि में खाधा हल्की बाहि ते पचंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि में मौजूदु कुदरती तेल सड़ण खां बचत थींदी आहे ऐं खाधनि में तेल ऐं गिह जो इस्तेमाल घटि करणो पवे थो। स्टील ऐं जिस्त समेत मुख़्तलिफ़ थांवनि में पचंदड़ खाधनि में ज़ाइको ख़तम थी वेंदो आहे, जॾहिं त मिट्टीअ जे थांवनि में उन्हनि खाधनि जे ज़ाइकनि ते को बि फ़र्क़ु नाहे पवंदो। मिट्टी जे थांवनि में इहा बि ख़ासियत हूंदी आहे त उन्हनि में सन्हा सन्हा सोराख़ हूंदा आहिनि, जेके घिम ऐं ॿियनि कुदरती मिनरल्स जे खाधनि में शामिल थियण जो सबबु बणिबा आहिनि, जंहिंजे करे खाधनि में विटामिन्स ऐं खोराक समेत खुशबू बि बरक़रार रहे थी। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ धातुनि जे थांवनि खे मुख़्तलिफ़ केमिकल्स सां पॉलिश करे तयारु कयो वेंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि में खाधा पचाइण या खाइण सिहत लाइ नुक़सानकार हुजे थो, जॾहिं त उन्हनि जी भेट में मिट्टीअ जे थांवनि में कंहिं बि क़िस्म जे केमिकल जी पॉलिश थियल नाहे हूंदी, जंहिंजे करे उहे सिहत खे नुक़सान ॾियण बदिरां फ़ाइदा ॾींदा आहिनि। इन खां सवाइ प्लास्टिक समेत केतिरनि ई धातुनि में गरम खाधा पवण जे करे अहिड़ा केमिकल ख़ारिज थींदा आहिनि जेके इंसान जी सिहत लाइ इंतिहाई नुक़सानकार हुजनि था।